दोस्तों अस्सलाम वालेकुम। हक मौजूद जी उम्मीद है तव्हीं सब ठीक हूंदा। असां आम माना बहस हूंदा न भाई हे एतिरा माण्हू जेके आहिनि घणा चवनि था त ॻाल्हि सही आहे न, माना जमहूरियत आहे, माना घणा माण्हू जेका ॻाल्हि कंदा ईअं वतायो हिकिड़ी महफ़िल में वेठो उते बहस थियो घणो त बाबा जमहूरियत जा मामला सही आहिनि, घणनि माण्हुनि जी राय कम जी आहे, घणनि माण्हुनि जी राय सही हूंदी आहे। पोइ वताए चयो बाबा सही ॻाल्हि त हिकु माण्हू जी बि सही हूंदी आहे, घणा त गॾहनि जी गोते बि माण्हू हूंदा आहिनि, चयो न वताए खे चयूं जमहूरियत दुरुस्त आहे। पोइ उहो साॻियो ई माण्हू निकितो उतां जॾहिं महफ़िल मां निकिता त उन साॻे ई अमरा अॻे 8-10 कुता फिरिया बीठा, कुता भौंकनि था खाइण खां जॾहिं त वताए पंहिंजे भरिसां बीठो त हुन चयुसि वताए मूंखे कुतनि खां बचाए, त वताए भितर खणी कुतनि जे बदिरां उन अमरा अॻे हुन चयुसि वताए तूं मूंखे छो थो खणी कुतनि खां बचाए, कुतनि खण वताए चयुसि बाबा तूं जमहूरियत जो हिमायती आहीं, कुता आहिनि 6 तूं आहीं अकेलो, इन करे मां बि कुतनि जो पासो आहियां। भले फ़क़ीर टाइप जो माण्हू हिकिड़े दफ़े आयो, हिकिड़े अचे उताक में वेठो वतायो त अमरा खे चई मां मानी खाई, पोइ मानी खणी आयो वताए खे जंहिं कंडीशन में हुन ॾिठो त हुन वताए खे चयो त वताया तूं मूंखे अल भली टाइप जो माण्हू थो लॻी, तूं मूंखे हिकिड़ो ॾस चई कहिड़ो, चई मूंखे इहो ॿुधाए त मूंखे ख़ुदा खे सम्झणो आहे, हुनखे सम्झां कीअं त ख़ुदा कीअं आहे। त वताए हुनखे हिकिड़े ई जुमिले में जवाबु ॾिनो, वताए चयुसि पाण जहिड़ो सम्झिसि। त हुन चयुसि मां गुनहगार आहियां, मां माण्हू आहियां, बंदो आहियां, अलाए केतिरा गुनाह कया अथमि, शादी आहे, ॿार आहिनि, कूड़ हणंदो आहे, ठगियूं कंदो आहे, ख़ुदा पाक आहे, मां पाण जहिड़ो सम्झां। वताए बाबा तुंहिंजी मर्ज़ी आहे, मूं वटि इहो ई ॾस। सो हे ईअं चई माना वेठो त मानी हे ॿई वेठा खाइनि पिया त हिकिड़ो फ़क़ीर आयो, उन आॾो बीह ॿिन्ही खे ॾिसी चयो आयल आहे, मानी जो टुकुर ॾियो। त उन अमरा मानी जेका खाइनि पिया उन जे हेठां हिकिड़ो पारू थो चांवरनि जी मानी जो अधु खणी भाॼी मां 2 आलू खणी वियो ॾिनईं बाबा वटि। पोइ जॾहिं हलियो वियो त वताए ॾिसी चयुसि त तो मूं उहो हिकिड़ो सुवालु कयो, चई मां तोखे इहो सुवालु कयो त ख़ुदा खे कीअं सम्झां, त वताए चयुसि मां तोखे छा चयो, चई मां तोखे चयो त तो चयो त पाण जहिड़ो सम्झीसि। चई वताए मथां चयुसि त तो त पाण जहिड़ो बि न सम्झुसि, पारू थी मानी जे अधु ते 2 आलू जा गतरा रखे ॾिना अथई। हक मौजूद जय सिंध।